ऑल पाकिस्तान क्लैरिक एसोसिएशन तरफ़ा सॼी सिंध जियां नवाबशाह में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रिपोर्ट कर रहा है एके डायरी। ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जे पूरी सिंध जियां नवाबशाह में भी पेट्रोल ऐं ॿियनि शयुनि जे वधंदड़ क़ीमतुनि जे ख़िलाफ़ एचएम ख्वाजा स्कूल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते आपका जे सदर अब्दुल्ला भट्टी, फयाज़ हुसैन ज़रदारी, अकबर ज़रदारी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल ऐं ॿियनि जी शयुनि जे अघनि में वधंदड़ क़ीमतुनि जे ख़िलाफ़ असां एहतिजाजी रैली कढी आहे। हुकूमत जीअं महांगाई कई आहे त उन हिसाब सां मुलाज़िमनि जूं पघारूं बि वधायूं वञनि। असां अॼु ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे मरकज़ी सूबाई सर ते एहतिजाजी रैली कढी आहे। महांगाई जे ख़िलाफ़ जेके पेट्रोल जो अघु वधिया आहिनि, बिजली जा अघु जेके वधिया आहिनि ऐं सरकारी मुलाज़िमीन सूरत हाल में ॾाढो परेशान आहिनि। असांजा मुतालबा आहिनि त जेके 2016 खां वठी एडाक जेके आहिनि अलाउंस उहे बुनियादी पे में ज़िम कया वञनि। 100% असांजी जेका पघार आहे उहा महांगाई जे हिसाब सां जेको आहे सो मंज़ूर कई वञे। पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मंचा जे रोडनि ते निकिरी आया आहियूं। महांगाई जे तनासुब सां असांजी पघार न हुजण जे बराबरि आहे। असां वस वारनि धुरियुनि ऐं कामोरनि खे अपील था कयूं त हिन महांगाई खे मद्देनज़र रखंदे असांजा जाइज़ मुतालबा मञा वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। पेट्रोल 210 रुपया लीटर थी वियो आहे। महांगाई तमामु वधीक थी वई आहे। असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त जीअं हमेशह पीपल्स पार्टी असां मुलाज़िमनि जे लाइ पघार वधाई आहे। आसिफ ज़रदारी साहब खे असां अर्ज़ु कयूं था त असांजी पघार 100% वधाई वञे। मुज़ाहिरीन पारां हुकूमत खां घुर कई त मज़दूर तबिके जे ॾियाड़ी पिणु वधाई वञे ऐं जेतिरी महांगाई आहे मुलाज़िमनि जूं ओतिरियूं पघारूं वधायूं वञनि। अगरि जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।